पक्की मानी छॾिजे पर संगत न छॾिजे। दोस्तो चङा माण्हू पंहिंजो नुक़सान सहंदा आहिनि पर दोस्ती न छॾींदा आहिनि। पोइ भल त उहा खणी केतिरी बि थोरे वक़्त जी हुजे। ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़ो शख़्स रस्तो वठियो पिए वियो त वाट ते हिकिड़ो माण्हू मिलियुसि जो पिणु उन्हीअ तरफ़ वञी रहियो हो। गपल पंधु करण खां पोइ सांझीअ धारे ॿई ॼणा अची हिकिड़े ॻोठ वटि पहुता। उन्हीअ ॻोठ में पहिरें माण्हूअ जो हिकिड़ो दोस्त रहंदो हो। तंहिं करे ही ॿई ॼणा उन्हीअ वटि आया इन ई ख़्याल सां त राति उन्हीअ दोस्त वटि रही वरी सुबुह जो राह वठिजे। मगर हाली अहवाली थियण खां पोइ जॾहिं मानी तयार थी वई तॾहिं हू ॿियो दोस्त पंहिंजे दोस्त खां मोकिलाइण लॻो ऐं चयाईंसि त राति असांजो हिन ॻोठ में रहणु ठीकु न थींदो, छाकाणि त असांखे जंहिं ॻोठ ॾांहुं हलणो आहे सो हितां घणे पंध ते आहे, अञा पंधु करे बि सघूं था। तंहिं करे हल त फलाणे ॻोठ में हली राति गुज़ारियूं, सुबुह उतां निकिरंदासीं त पूरे वक़्त ते पंहिंजी मंज़िल ते पहुची सघंदासीं। हुन इहा ॻाल्हि ॿुधी जवाब ॾिनुसि त दोस्त पक्की मानी छॾींदुसि लेकिन तोखे न छॾींदुसि, हल त हलूं। ईअं चई मीज़बान खां मोकिलाए अॻिते रवाना थिया ऐं वञी घुर्बल ॻोठ में राति गुज़ारियाऊं। जॾहिं कमुकार लाहे ॿई दोस्त मोटिया तॾहिं उन्हीअ ॻोठ में आया जितां पकल मानी छॾे हलिया हुआ। माण्हुनि ॿुधायुनि त उन्हीअ अव्हां जे दोस्त जे घर ते उन राति धाड़ेलनि चढ़ाई करे मालकनि खे मारे संदन सभु माल मताव खणी विया। जेकॾहिं अव्हीं बि उन राति हिते रहो हा त अव्हीं बि ज़रूर मौत जो शिकार थी वञो हा। सच चयो अथनि त पक्की मानी छॾिजे पर संगत न छॾिजे।